अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां तव्हांजो टीचर अब्दुरऊफ़ सिंधी। जी दोस्तों, अॼु जो जेको ट्यूटोरियल वीडियो आहे उहो उन मुतलिक़ आहे त तव्हांजो जेको PTCL वाईफाई आहे उन जो नालो ऐं उन जो पासवर्ड कीअं चेंज करे सघिजे थो। अॼु असां तव्हांखे इहो सेखारींदासीं। वीडियो तमामु जेको बहितरीनु थियण वारो आहे। काफ़ी माण्हुनि खे हिन बारे में ॼाण न हूंदी आहे, इन लाइ इहो वीडियो ठाहे रहिया आहियूं त जीअं जेके असांजा सिंधी दोस्त ॿाहिरि जेके सर्च कनि था ऐं उर्दू में वीडियो ॾिसंदा उन खां बहितर पंहिंजी ॿोली में उहे इन वीडियो खे ॾिसनि ऐं सिखनि। त वीडियो तमामु भलो थियण वारो। सभिनी खां पहिरीं वीडियो खे शुरू करण खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं साण गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं असीं जेके बि लेटेस्ट वीडियो ठाहियूं था उहे तव्हां ताईं पहुची सघनि। जी दोस्तों, शुरू कयूं था अॼु जो वीडियो। सभ खां पहिरीं तव्हां ब्राउज़र खे ओपन कंदा ऐं उन में PTCL जी जेका साइट आहे उहो तव्हां लॻाईंदा। PTCL जी साइट जो नालो न हूंदो पर उते उन्हनि जो जेको कोड हूंदो आहे, वेब कोड, उहो लॻाइणो पवंदो आहे। असां उहो लॻाईंदासीं 192.168.10.1। इहा जेको PTCL वारनि जो कोड आहे वेबसाइट जो। तव्हांजी वेबसाइट जेको रूटर आहे PTCL जो उनजे पहिरियों लिखियलु हूंदो, जेको बि हुजे तव्हां उहो ई लॻाइजो। ऐं ज़रूरी न आहे जेको आउं लॻाए रहियो आहियां तव्हां इहो ई लॻायो। उन खां पोइ तव्हां एंटर कजो। जीअं तव्हां एंटर कंदा त तव्हांखे हिन टाइप जेको इंटरफेस ॾिसंदो, या त तव्हांखे हिन टाइप जो इंटरफेस जिथे तव्हां पंहिंजो एडमिन ऐं यूज़र नेम ऐं पासवर्ड लॻाईंदा। मुंहिंजो ऑलरेडी पासवर्ड सेव्ड आहे मुंहिंजो हिन साइट ते, इन लाइ मूंखे पासवर्ड लॻाइण जी ज़रूरत न आहे। तव्हां हुनखे लॉगिन कंदा। लॉगिन करण खां पोयां छा कंदा, तव्हां वायरलेस ते क्लिक कंदा। वायरलेस ते क्लिक कंदा त उते तव्हांखे इहो नालो शो थिए पियो। उते तव्हां पंहिंजे पसंदि जो को बि नालो पंहिंजे नेटवर्क ते लॻाए सघो था। ठीकु आहे दोस्तों, हिते तव्हां छा कंदा, पंहिंजो नालो लिखंदा जेको तव्हांखे लिखिणो आहे। ऐं नालो पंहिंजे हिसाब सां लॻायां थो। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां अप्लाई एंड सेव ते क्लिक कंदा। जी दोस्तों, इहो तव्हांजो हाणे नेटवर्क जो नालो चेंज थी चुको आहे। इन खां पोइ छा कंदा, तव्हां वाईफाई ते क्लिक कंदा त इहो तव्हांजो ॾिसो नालो चेंज थी चुको आहे। सक्सेस जाती अची वई आहे। पहिरीं NRSP जाती हो। असां हिनखे छा कंदासीं, क्लिक कंदासीं। इनखे पंहिंजो पासवर्ड खे लॻाईंदासीं जेको असांजो आहे। लॻाए करे असां नेक्स्ट कंदासीं त असांजो नेटवर्क ॿीहर कनेक्ट थी वेंदो रहंदो पुराणे पासवर्ड ते। जीअं कनेक्ट थींदो त असां वरी वापसि को पंहिंजी साइट ते वेंदासीं जीअं त असां कमु करे रहिया हुआसीं। उते अचण खां पोइ असां छा कंदासीं, सिक्योरिटी ते क्लिक कंदासीं। सिक्योरिटी ते क्लिक करण खां पोयां WPAI पैराफेस जो जेको ऑप्शन आहे, हिन ते तव्हां क्लिक कंदा त तव्हांखे पंहिंजो पुराणो पासवर्ड शो थींदो पियो। हिनखे चेंज करण लाइ तव्हां हिनखे सिलेक्ट कंदा। सिलेक्ट करण खां पोयां तव्हां पासवर्ड लॻायो जेको तव्हांखे रखिणो आहे। उन खां पोइ तव्हां अप्लाई कंदा। जीअं तव्हां अप्लाई कंदा त तव्हांजो पासवर्ड चेंज थी वेंदो रहंदो ऐं इहो तव्हांखे हिते शो थींदो। क्लिक हियर टू डिस्प्ले ते क्लिक कंदा त तव्हांखे ॾेखारींदो त तव्हांजो पासवर्ड चेंज थी चुको आहे। उन खां पोइ ओके कंदा। ओके करण खां पोयां तव्हां छा कंदा, वरी ॿीहर पंहिंजे नेटवर्क खे क्लिक कंदा, कनेक्ट कंदा त तव्हांजो नेटवर्क जेको कनेक्ट कोन थींदो। उन लाइ तव्हांखे सभ खां पहिरीं जेको पंहिंजो पासवर्ड लॻाइणो पवंदो। जीअं तव्हां पासवर्ड लॻाईंदा त तव्हांजो नेटवर्क कनेक्ट थी वेंदो रहंदो। वेरीफाइंग
जी सॉरी मूंखां पासवर्ड विसरी वियो त मूं कहिड़ो चेंज कयो हिन लाइ कनेक्ट न पियो थिए। नेक्स्ट कंदा तो तव्हांजो नेटवर्क कनेक्ट थी वेंदो रहंदो। जी दोस्तों उम्मीद है तो तव्हांखे अॼु जो वीडियो ज़रूर पसंद आयो हूंदो। जेकॾहिं पसंद आयो हुजे तो असांजे वीडियो के लाइक ऐं कमेंट ज़रूर कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूर कजो त जीअं असां जेके लेटेस्ट वीडियो ठाहियूं था उहे तव्हां ताईं ऐं तव्हांजे दोस्तनि ताईं पहुचंदा रहनि। ठीक है दोस्तों, अल्लाह हाफ़िज़।